नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त सीता रोड के सरजाण फार्म पारां सीता रोड की सरकारी लाइब्रेरी लाइ 10 महीने खां हलंदड़ जदोजहद के सिलसिले में मशहूर मेमण की अगवानी में नेशनल बैंक का प्रेस क्लब सुत्यारो ताईं रैली कढी वई। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सीता सुरजाण फोरम पारां सीता रोड की सरकारी लाइब्रेरी लाइ 10 महीननि खां हलंदड़ जिदोजहद के सिलसिले में मशहूर मेमण की अगवानी में नेशनल बैंक का प्रेस क्लब सीता रोड ताईं रैली कढी वई। जॾहिं त अगवाननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त असां दादू ज़िले के नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में 100 किलोमीटर पैदल मार्च करण बावजूद लाइब्रेरी वारो ख्वाब अधूरो बणियल है। वधीक इन्हनि चयो त समाज लाइ लाइब्रेरियूं बाट में लाट जो कम ॾियनि थियूं, जिथा नौजवान अमल इल्मी उञ उजाए क़ौम के 21वीं सदी जे अॻिते वधियल क़ौमुनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए वठी वञण में अहम किरदार अदा करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।